बागुल ड्रामो आख़िरकार छो बंद कयो थो वञे? छा जे करे कहिड़ी वजह आहे जो बागुल ड्रामे खे खोटाइनि था ऐं उनजी लास्ट एपिसोड अचण वारी आहे? न त हर सिंधी ड्रामो 300-400 क़िस्त खां घटि न हूंदो आहे। वजह कहिड़ी आहे? छा कंहिं अदाकार जवाबु ॾेई छॾियो या असद कुरैशी या कंहिं ॿिए? सॼो तव्हांखे असां ॿुधायूं था किसो दोस्तो। पहिरियों हिन वीडियो को पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। छो त अॼु राति जेका क़िस्त ईंदी बागुल ड्रामे जी उहा लास्ट एपिसोड आहे, यानी आख़िरी क़िस्त आहे। 23 क़िस्तनि में हिन ड्रामे खे ई पूरो करे छॾियऊं। हिन जी वजह छा आहे? छा जे करे ईअं कयो वियो आहे? न त पोइ बि 100 क़िस्त कम अज़ कम हुजणु खपे हा। दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामो सिंधी जेको बि हुजे 300-400 एपिसोड ताईं ज़रूरु वेंदो आहे। ज़हर ज़िंदगी या तकरार तव्हां ॾिसी रहिया हो त तोरी जी वल वांगुरु खुटनि कान था। बहरहाल हलूं था पंहिंजे मौक़िफ़ जी तरफ़। दोस्तो हीउ ड्रामो शुरू जीअं ई हलियो बागुल ड्रामो उन खे एतिरी मोट मतिलबु कान मिली जेतिरी मोट तकरार ड्रामे खे मिली या ज़हर ज़िंदगी खे मिली या पुराणा ॿिया ड्रामा हूंदा हुआ सिंधी उन्हनि खे मिली। हिन ड्रामे खे बिल्कुलु मोट कान मिली ऐं जेको आहे सफ़ा स्लो व्यूज़ हिन जा हली रहिया हुया। इन खे ॾिसी करे सिंध टीवी वारनि इन ड्रामे खे खोटाइण जो फ़ैसिलो कयो ऐं 23 क़िस्तनि में ई पूरो करे छॾियऊं बागुल ड्रामे खे। बहरहाल अॼु राति हिन जी आख़िरी क़िस्त अचण वारी आहे। इन खां पोइ हीउ ड्रामो एंड थी वेंदो। थी सघे थो को वरी नओं ड्रामो स्टार्ट कयो वञे। इहा अपडेट ॾियण लाइ तव्हां वटि आया हुआसीं। बसि इहा ई वजह हुई जंहिंजे करे ड्रामो पूरो थियो वियो आहे। ख़ुदा हाफ़िज़।